नाज़रीन, धारों में सिंध ग्रैंड हेल्थ अलायंस के सदर अस्पताल में आबदीन खे बाइकआउट करे एहतजाजी कैंप काइम थी विया आहिनि। इन हवाले सां पेश आहे ख़ालिद अज़ीज़ जो कोई रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक्त असां रूरल हेल्थ सेंटर घारो में मौजूद आहियूं। सॼी सिंध जी आहिनि त हिते बि पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि तरफ़ां जेको सो एहतजाजी मुज़ाहिरा कयो पिया वञनि ऐं OPD बंदि कई वई आहे। अचो त इन हवाले सां पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टर सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो सिंध गवर्नमेंट सां मुतालबो इहो ई आहे त असांजो जाइज़ ज़रूरतूं पूरियूं कयूं वञनि, छो त असां हिते हिकिड़ी कोरोना जे ख़िलाफ़ जंग ते वेठा आहियूं ऐं जंग बग़ैर हथियारनि जे ना ई थींदी। तंहिं करे असांजो मुतालबो पहिरियों त इहो ई आहे कि असांखे सेफ्टी किट्स ॾिनियूं वञे ऐं ॿियो मुतालबो इहो आहे त असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे। असांजा जाइज़ मुतालबात सिर्फ़ु इहे ई आहिनि त असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे। असीं फ्रंट लाइन ते कमु करे रहिया आहियूं, डायरेक्ट असां पेशेंट सां जेको हिन कॉन्टेक्ट में हूंदा आहियूं। असांखे ख़बर न हूंदी आहे त केरु कोरोना जो पेशेंट आहे या केरु कोरोना पेशेंट न आहे। सभिनीनि स्टाफ जे मुलाज़िमनि खे उहो बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, पैरामेडिकल स्टाफ, डॉक्टर साहिबान ऐं नर्सिस खे, त उहो कम अज़ कम जेको न पंहिंजी प्रोटेक्शन जे लाइ उहो किट्स पाए करे जेको न उहो पेशेंट सां जेको न उहो मिलनि ऐं पेशेंट खे चेक कनि ताकी हू कोरोना जी बीमारी खां महफ़ूज़ रही सघनि। नंबर ॿी ॻाल्हि, जेको कोरोना रिस्क अलाउंस आहे, जेको असांजो जाइज़ जेको असांजो मुतालबो आहे, सिंध गवर्नमेंट सां असांजो मुतालबो पुरज़ोर मुतालबो इहो आहे त उहो असांजो मंज़ूरु कयो वञे ऐं असांखे उहो हर महीने रिस्क अलाउंस ॾिनो वञे। समूरी सिंध जे अंदरि तमामु अस्पतालूं जेको आहे रिस्क अलाउंस जे लाइ ऐं जेके असांजे तमामु जेके जाइज़ मुतालबा आहिनि उन जे लाइ असां जेको आहे OPD मुकमल जेको आहे बाइकाट लॻो पियो आहे। सवाइ एमरजेंसी सिंधियूं तमामु अस्पतालूं जेको सो बंदि लॻियूं पियूं आहिनि। जेसिताईं असांजो रिस्क अलाउंस जारी न कयो वियो इहो एहतजाज जारी रहंदो। नाज़रीन, अवां पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असां जेको सो हिते फ्रंट लाइन ते हिकु वॾी जंग विड़ी रहिया आहियूं ऐं जंग बग़ैर हथियारनि जे नाहे विड़ी वेंदी। असांखे कंहिं क़िस्म जी का ख़बर न आहे हूंदी त ईंदड़ पेशेंट जेको आहे सो कोरोना जो मरीज़ आहे या न आहे ऐं असांखे हिते के बि सेफ्टी जे हवाले सां के बि जेके किटूं वग़ैरह न आहिनि ॾिनियूं हुयूं। कैमरामैन बाबन आशवाणी सां गॾु ख़ालिद अज़ीज़, जोतोई, मेहरान TV न्यूज़, घारो।